बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम डियर स्टूडेंट्स अज असां हिकु दफ़ो ॿीहर अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु असां बीहक वारी निशाननि जे बाबति सिखंदासीं। यानी जॾहिं बि असां को बि मज़मून लिखंदा आहियूं यानी एसे या पैराग्राफ लिखंदा आहियूं सिंधी में, त उन्हनि में बि असांजे बीहक जूं निशानियूं वॾी अहमियत रखंदियूं आहिनि। यानी असांखे ज़्यादातर ख़बर न हूंदी आहे त इहे जेके निशानियूं बेज़ाहिरी इहो त हल्को मसइलो नज़र ईंदो आहे, पर इन्हनि ते बि असांजूं टेस्टुनि में काफ़ी मार्कूं रखियल हूंदियूं आहिनि। मिसाल PCS जी अगरि टेस्ट आहे उनमें बि जीअं पैराग्राफ वग़ैरह लिखणो हूंदो आहे या एसे वग़ैरह असां लिखंदा आहियूं, इन्हनि ते बि असांजूं पंक्चुएशन ते यानी बीहक वारी निशाननि ते बि काफ़ी मार्कूं रखियल हूंदियूं आहिनि। पर क्लास शुरू करण खां पहिरीं असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे बि प्रेस करियो त जीअं हर अचण वारी वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। यादि रहे त हर सुठी ॻाल्हि सवाब जारिया में शामिल आहे। जेकॾहिं तव्हां हिन वीडियो खे पसंदि कयो था त हीअ अव्हां पंहिंजे दोस्तनि सां बि शेयर कयो त जीअं वधि खां वधि दोस्त हिन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि। पहिरीं जेका असांजी निशानी अचे थी उनखे असां चवंदा आहियूं फुल स्टॉप यानी पूरो वक़फ़ो। हाणे हिन जी जॾहिं असां वज़ाहत पढ़ूं था यानी वस्फ़ पढ़ूं था त हिन जो इस्तेमालु कीअं कंदा आहियूं। पूरो वक़फ़ो जुमिले जी पछाड़ीअ ते लॻायो वेंदो आहे जॾहिं ॻाल्हि मुकमल थी वञे। यानी जॾहिं ॻाल्हि मुकमल थी वेंदी आहे त उते असां फुल स्टॉप यानी पूरो वक़फ़ो इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं असां महिनत कंदासीं, हाणे हिते जुमिलो पूरो थिए थो त हिते असां पूरो वक़फ़ो यानी फुल स्टॉप जो इस्तेमालु कयूं था। ॿिए जुमिले में आहे जीअं हू स्कूल वञे थो, जुमिलो पूरो थियो त हिते बि असां फुल स्टॉप जो इस्तेमालु कंदासीं। उनखां पोइ वरी कॉमा यानी थोरो वक़फ़ो। हाणे हिन जी जेका वज़ाहत आहे उहा इहा आहे त हिन जो इस्तेमालु जुमिले में थोरो वक़फ़ो ॾेखारणु या लिस्ट में शयूं अलॻि करण लाइ थींदो आहे। यानी या त जुमिले में जॾहिं थोरो वक़फ़ो असां वठूं था उते इस्तेमालु कयूं था, ॿियो वरी हिन जो इस्तेमालु लिस्टिंग जे लाइ बि कंदा आहियूं। यानी 3 या 4 शयूं अगरि हूंदियूं आहिनि त उते बि असां कॉमा जो इस्तेमालु करे पोइ उन में बि असां इहा निशानी इस्तेमालु कंदासीं। जीअं अगरि मिसाल जे तौर ते असां वठूं था त अली कॉमा अहमद ऐं सलीम स्कूल विया। हाणे हिते 3 नाला आहिनि, अली अहमद ऐं सलीम। हाणे हिन टिनी नालनि खां पहिरियां यानी अली उन खां पोइ कॉमा जी निशानी ॾियूं था, पोइ अहमद लिखूं था। यानी हिते छा था कयूं, हिते अलॻि अलॻि नाला असां सेपरेट करे उन्हनि खे वाज़े कयूं था। ॿियो जुमिलो आहे त हू होशियार, मेहनती ऐं ईमानदार आहे। हाणे होशियार ऐं मेहनती जे विच में कॉमा जी निशानी आहे छो जो लिस्टिंग आहे, इन जे करे असां हिन में इस्तेमालु कंदासीं। उनखां पोइ वरी जेका निशानी अचे थी उनखे चवंदा आहियूं क्वेश्चन मार्क यानी सवालिया निशानी। सवालिया निशानी छाजे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं, जीअं सवाल करण वारे जुमिले जी पछाड़ीअ में सवालिया निशान लॻायो वेंदो आहे। यानी जॾहिं बि सवाली जुमिलो हूंदो त उन जे पुठियां सवाल जी निशानी यानी क्वेश्चन मार्क जी निशानी ज़रूरु लॻाईंदा आहियूं। जीअं ही किताबु कंहिंजो आहे, सवाल आहे त सवाल जी निशानी असां आख़िर में ॾियूं था। या जेको ॿियो जुमिलो आहे असांजो त छा तूं स्कूल वेंदे, हाणे इन में बि सवाल पुछूं था त ज़रूरु सवाल जी आख़िर में निशानी बि असां ॾींदासीं। यानी जेकॾहिं असां हिन में सवाल जी निशानी न ॾींदासीं त उहो असांजो सवाल न सॾिबो, इन जे करे असांखे इहा निशानी सवालिया वारी ज़रूरु ॾियणी आहे। उनखां पोइ ॿी जेका निशानी अचे थी उनखे असां चवंदा आहियूं एक्सक्लेमेशन मार्क या असां एक्सक्लेमेटरी सिंबल बि चवंदा आहियूं उनखे, यानी अजब जो निशान या अजब जी निशानी बि चवंदा आहियूं। हाणे इहा निशानी छाजे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं, यानी हिन जो इस्तेमालु हैरत, ख़ुशी, ॾुख या ज़ोर भरण वारे जुमिले लाइ थींदो आहे। यानी कहिड़नि शयुनि जे लाइ, या त हैरत में पऊं उते इस्तेमालु कयूं, या ख़ुशी जो इज़हार कयूं था उते बि इस्तेमालु कंदासीं, या ॾुख ऐं ज़ोर जे लाइ बि इस्तेमालु कंदा आहियूं। मिसाल जी ॻाल्हि, अफ़सोस मां देरि सां पहुतुसि। हाणे हिते जेको अफ़सोस आहे इहो हिते ॾुख जो इज़हार करे थो, त अफ़सोस खां पोइ ॾिसो इहा निशानी असां इस्तेमालु कई आहे। या जेकॾहिं ॿियो जुमिलो ॾिसूं था त शाबास तव्हां सुठो कमु कयो आहे, त शाबास खां पोइ ॾिसो असां इहा निशानी इस्तेमालु कई आहे। यानी हैरत, ख़ुशी, ॾुख या ज़ोर जे लाइ इन जो इस्तेमालु कंदासीं। उनखां पोइ वरी कॉलन यानी विज़ाहती निशान यानी डबल डॉट, हेठां मथां जेका आहे डबल डॉट असां ॾींदा आहियूं त उनखे कॉलन चवंदा आहियूं। हिन जी जेका वज़ाहत असां पढ़ंदासीं त हिन जो इस्तेमालु वज़ाहत या लिस्ट शुरू करण खां अॻु कयो वेंदो आहे। यानी या त उन शइ खे एक्सप्लेन करे वज़ाहत असां कंहिं बि शइ जी ॾियणु चाहियूं त उते इस्तेमालु कंदासीं। ॿियो जॾहिं लिस्टिंग कंदा आहियूं त लिस्टिंग खां पहिरियां बि इन कॉलन जो इस्तेमालु करे अॻिते उहे शयूं बयानु कंदा आहियूं। मिसाल जी ॻाल्हि, जीअं असां चऊं था त ही उसूल यादि रखो। हाणे कहिड़ो उसूल यादि रखो, उन जी असां वज़ाहत कयूं था त महिनत कामयाबी जी कुंजी आहे। हाणे महिनत कामयाबी जी कुंजी आहे, इहा वज़ाहत आहे। इन खां पहिरियों जेको हिसो आहे उहो असां बयानु कयूं था, उन खां पोइ कॉलन जो इस्तेमालु करे उन खां पोइ वज़ाहत ॾियूं था। या जेकॾहिं ॿियो जुमिलो आहे त ही शयूं आहिनि, कलम,
किताब कॉपी। हाणे हिते छा था कयूं, ही शयूं आहिनि, उन खां पोइ कहिड़ियूं शयूं आहिनि उन जी वज़ाहत जे लाइ असां उन शयुनि जो इस्तेमालु करण खां पहिरियों कोलन जो इस्तेमालु कयूं था। उन खां पोइ वरी सेमी कोलन, सेमी माना अधु, यानी अधु वक़फ़ो। हाणे अधु वक़फ़ो जो इस्तेमालु कीअं कंदा आहियूं, जीअं हिन जो इस्तेमालु ॿिनि लाॻापियल जुमिलनि खे गॾु लिखण लाइ थींदो आहे, यानी ॿ जुमिला जेके पाण सां रिलेट कंदा आहिनि उन्हनि सां इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं हू मेहनती आहे, हू ज़रूरु कामयाबु थींदो, यानी हू मेहनती आहे इहो जुमिलो ऐं हू ज़रूरु कामयाबु थींदो, इहे ॿई जुमिला पाण में मैच कनि था, मिलनि था, तॾहिं असां हिते सेमी कोलन जो इस्तेमालु कंदासीं। या जेकॾहिं ॿियो जुमिलो आहे बरसाति पई, मौसम थधी थी वई। हाणे बरसाति पई ऐं उन खां पोइ मौसम थधी थी वई, इहो सेम आहे। यानी इहे जेके ॿई जुमिला आहिनि, बरसाति पई ऐं प्लस में मौसम थधी थी वई, त इहे ॿई जुमिला हिक ॿिए सां मैच थियनि था, रिलेट कनि था, इन जे करे असां हिननि में सेमी कोलन जो इस्तेमालु कंदा आहियूं। तो ही हुयो असांजो क्लास। उमेद आहे कि तव्हांखे ही क्लास ज़रूरु पसंदि आयो हूंदो। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।